रूम जो बादशाह कंहिंजो वरी चओ रूम जे बादशाह के छा सॼो वींदो हो कैसर, ईरान जे बादशाह के सॼो वींदो हो कसरा। ॿुधो तो न कैसरो कसरा जा कुंगरा ॿुधो अथव। कैसर छा है, कसरा छा है। उन वक्त में रूम जे बादशाह के कैसर सॼो वींदो हो, ईरान जे बादशाह के कसरा सॼो वींदो हो, चीन जे बादशाह के खाकान सॼो वींदो हो, हबश जे बादशाह के नजाशी सॼो वींदो हो, मिस्र जे बादशाह के फिरौन सॼो वींदो हो। इन्हनि नालनि सां बादशाह मशहूर हुया। अॼु रूम जे बादशाह कैसर यानी कैसर रूम हिकड़ा 4 सवाल लिखिया। घणा सवाल लिखिया, जवाब ॾियो। घणा सवाल लिखिया, 4 सवाल लिखिया। पंहिंजे वज़ीर खे ॾिना। इन चइनि सवालनि जा जवाब खपनि। वज़ीर खणी पंहिंजे पूरे रूम जी बादशाही में घुमियो, किथां बि जवाब कोन मिलियो। बादशाह खे अर्ज़ कई त बादशाह रूम जे बादशाही में जवाब नथो मिले। चवे तो ईरान हलियो वञ, ईरान घुमी आयो, जवाब न मिलियो। चीन हलियो वञ, चीन घुमी आयो, जवाब न मिलियो। मिस्र घुमी आयो, जवाब न मिलियो। हबश घुमी आयो, जवाब न मिलियो। जॾहिं जवाब न मिलियो, बादशाह चिट्ठी हथ में खणी करे चयो, काश अॼु को मां जो लाल हुजे हां, जेको हिन चइनि सवालनि जा जवाब ॾे हां। कहे चयो इए ॿुधंदो तकरीर त पोइ सुबुह जो ॿियनि खे छा ॿुधाईंदो। रूम जे बादशाह पंहिंजे वज़ीर खे चयो, अॼु अगर को मां जो लाल हुजे हां, अगर को मां जो लाल हुजे हां, सवालनि जा जवाब ॾे हां। उते को जवान आले रसूल जो दीवानो वेठो चए तो बादशाह अगर नाराज न थी, इहे 4 सवाल त छा, पर जे 400 सवाल मोकिली दे, हिक हिक जो तफसील सां जवाब मिलंदो। बादशाह चयो किथां मिलंदो? चवे तो सोणे अलीअ जे दर तां मिलंदो। काथा मिलंदो? शेरे खुदा जे दर तां मिलंदो, अलीउल मुर्तजा जे दर तां मिलंदो। बादशाह निहारे चयो ओहो काथे मिलंदो? चवे तो ओहो मदीने में मिलंदो। अली काथे मिलंदो? चो अली काथे मिलंदो? मदीने में मिलंदो। बादशाह 4 सवाल उनके सील पर मुहर करे पंहिंजे सफीर जे हथ में ॾिना। वञो मदीने वञी चइनी सवालनि जा जवाब वठी आ। बादशाह रूम कैसर रूम जो सफीर जंहिं वक्त में मदीने तैयब पहुतो, थोड़ो ॻाल्हि खे वधाया, वक्त महदूद आ, तबीयत जो मज़ो अल्लाह कंदो भलो थी वेंदो। कैसर रूम जीअं मदीने तैयब पहुतो, काथे पहुतो? वरी चयो काथे पहुतो? अल्लाह अल्लाह खुदा तो असांखे बि मदीनो नसीब करे। अल्लाह से तो असांखे बि मदीनो नसीब करे। शाइरो शायरी अॼु नथो कयां, नादू मनकबतू नथो पढ़ा, पगालियूं करे वठा। अज़ीज़ान मन जीअं मदीने तैयब में पहुतो, पुछा कंदो आयो ऐन अली, ऐन अली, ऐन अली, अली किथे आ, अली किथे आ, अली किथे आ। ख़बर पई त शेरे खुदा वेठो आ, पंहिंजे महबूब जे दीवाननि सां गॾु वेठो आ। उहो सफीर रूम जो सफीर खतड़ो हथ में खणी आयो। ॾिठई त माण्हुनि जो झुगटो लॻो पियो आ। को जवान आ जेको 14 जे चंड जहिड़ो सुहिणो वेठो आ। आस्ते आस्ते थी करे पोयां वेही रहियो। ये हेतरी जमायत वेठी आ, अचे को पोयां वेही रहे। मूं जड़े हलवे खाइण वारे मुलड़ा गरीब खे कहिड़ी ख़बर त पोयां केर वेठो आ। लेकिन हिते त फ़कीर आशिक ताहिरी आ, हुते ॿियो न हुयो, हुते त मुंहिंजे रब्बुल आलमीन जो शेर वेठो आ।
सुने अलीउल मुर्तजा शेर खुदा करमल्लाह वजहुल करीम अञा हुन वेही बस कयो ची बुधा तही चवन छा छा त मुझे सोने अलियो ता हकल के ओ पोया वेहण वारा तोखे वापस वञणो वा जल्दी हेॾिया ओ पोया वेहण वारा तोखे वापस वञणो वा जल्दी हेॾिया हेॾे होॾे निहारण शुरू कई अलाए कंहिंखे थो चवे मूंखे त न की ॼाणे न की सुञाणे मां त अजनबी मां त अॼु मदीने पहुतो हां मूंखे कीअं चई सघंदो अञा वरी टिंभाणी वेठो होॾां सोणे अलीअ ॿियो दफ़ो चयो ओ पंहिंजे पाण खे अजनबी सम्झण वारा इन चईनि सवालनि खे सर्ब मुहर करे खणी अचण वारा हेॾे आया उनखे त ख़बर कान हुई त सवाल घणा आहिनि अञा रहंदो चुप थी वियो हे त चईनि सुवालनि जो ज़िक्र सुणो अली करे रहियो आहे यकीनन को ही ॿियो माण्हू आहे टियों दफ़ो शेर ख़ुदा चयो ऐ कैसरे रूम जी चिठी खणी अचण वारा हेॾे आ हाणे ठोड़ में ॻाल्हि वेही छा में ॻाल्हि वेठस वरी चयो भला ठोड़ ॾुखी थी लॻे त दिमाग़ खणी छॾो भला दिमाग़ में ॻाल्हि वेही हुअसि मथे में ॻाल्हि वेही हुअसि ठोड़ कावड़ जो ठोड़ सभु को कराए सघे ॻाल्हि जीअं दिमाग़ में वेठसि यकदम उथियो उथण खां बाद में सोचण शुरू कई अचे बीठो पियो सोचे बीठो पियो कैसरे रूम जा सफ़ीर बि चयईं चिठीअ जी ॻाल्हि बि कयईं चईनि सुवालनि जी ॻाल्हि बि कयईं हे मुआमिलो छा आहे अञा गीदे में हथड़ो थो विझे त ॾिसां चिठी आहे या न आहे जीअं अॻियां पहुतो सुणे शेर ख़ुदा फरमायो देर न कर इहा चिठी कढ त तोखे फारग करे छॾियां हैरत में पइजी वियो रूम घुमियुसि जवाब न मिलियो ईरान घुमियुसि जवाब न मिलियो शाम वियुसि जवाब न मिलियो हेतिरा मुल्क घुमियुसि जवाब न मिलियो अजीब जवाना हुनखे कहिड़ी ख़बर त ही उहो ई जवाना जंहिंजे लाइ इमामुल अंबिया फरमायो त अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा हिनखे कहिड़ी ख़बर त हे मदीने वारे मीर जो उहो परवानो आहे जंहिंखे महबूब चवे त या अली अंत अखी फी दुनिया वल आखिरा ऐ अली तू मां मुस्तफा जो हिते जीअं भाउ ऐं महशर में बि ईअं ई भाउ दीवानन के खबर मगर अजनबी के केड़ी खबर जीअं वर में पहुतो सोने शेरे खुदा फरमायो पर्ची बाहर कढ हमराह पर्ची जीअं कढी सोने अलीउल मुर्तजा हिकड़ी निगाह ॾिसी करे पर्ची हीअं करे ॾिनी पाण फरमाइण ही बि के सवाल छा फरमायो वरी ॻाल्हि जे सोने अलीअ जो परवानो है त जॾहिं न महबूब जो ज़िक्र ॿुधो आहे जंहिंसां प्यार हूंदो आहे ख़ुदा जो कसम हुन जो नालो ॿुधण सां दिलि बहार थी वेंदी आहे या हकीकत आहे अज़ीज़ाने मन सोने अलीउल मुर्तजा शेर खुदा करमल्लाहु वजहुल करीम फरमायो ही भी के सवाल हल खण पर्ची हमराह पर्ची हथ में खणी करे चयो जवाब ॾियो पाण फरमायो जवाब को सफ़ीर जे दिल में अचे हमराह शोर मचायो त को चल हमराह शोर मचायो जेको मचाईंदो आहे अंदर में शोर त जवाब नथा अचनि चवे थो सोना जवाब ॾियो मां बादशाह खे कहिड़ो मोहदुसि पाण फरमायो मुंहिंजे जवाब जहिड़ा सवाल खणी अची ही बि के सवाल नेठ हमराह ऊठ मुबारक ख़राब करे चयो भला इन्हनि जो ॾियो पाण आंगुर खणी करे चयो पोइ ते वापसि मोटी वञो मुंहिंजा गुल खेॾनि था पिया जवाब ओए ॾेई छॾींदा सोने शेरे खुदा फरमाए वापस मोट
वापस मोट बाहर वञ गुलड़ा खेॾी रहिया हल इन तुंहिंजे सवा जवाब उहे ॾींदा निहारे दिल में ख़्याल थो करे वॾो बन थो ॾे ऐं चवे थो गुलड़ा ॾींदा मिड़ई टारे रहियो आहे इहे ख़यालंदो छो त सुहिणो अली जलाल वारो जवान आम नाहे दोस्त जेके लुआबे दहन मुस्तफ़ा मिलियो हुजे जंहिं अख पो खोली हुजे पहिरीं यार खे ॾिठो हुजे जेतिरो क़ुरान चवी पढ़ण लाइ तयार अलीअ खे सुञाणण ॾाढो आले रसूल के सुञाणण ॾाढो ॾुखियो आहे आयो हां चढ़ी क़ुरान जी पढ़ी वठां मता सजे साधारण दोस्तन के सोचवे त तव्हांजो फ़कीर आयो रुगी किस्सा ॿुधायो हरगिज़ न असां किस्सा न आहिनि छो त असां लतीफ़ जा बांधीड़ा हो लतीफ़ सुणे फरमायो जे तो भाइया जे तो बैत भाइया से आयतू आहीन नियो मन लाइन पिया से पार दे सोने लतीफ़ फरमायो जनत तो समझी भाड़िया उहे बैत नाहिन हे तयार जे मुल्क जे बांधीड़ा हन असां वेठा नवाब शाह जे भंगवाड़ा घर में हो पर इन लतीफ़ जे बैतन जे उन इश्क जे में जिस्म हिते हूंदो आ दिल यार जे दरबार में पहुंची वेंदी आ यो सच्चाई कुछ पाण खाओ जे नथी पहुंची तो बमो कोने जी पहुंचे थी तो बमो जो कमाल कोने कमाल उन जो अज अपनायो तुझे दिल जो अज कबूल कयो आ असा जो कमाए पैगाम जन बाकी अरे लोगो तुम्हारा नु मेरा खुदा अज़ीज़ा ने मन मता कुरान करीम जी आयत कह जी गाल पे कयम कह जी गाल पे कयम खामोश थी आयो जो नहीं गाल पिया ॿुधऊं इहो ई त मज़ो आहे अज़ीज़ा ने मन उनके खबर न हुई त ही जवान तेरा वधी चयम सोहणो ओहो आ जंहिंजे लोकन मुझे मुस्तफ़ा ता फरमायो इते चई के कुरान जी पढ़ा अल्लाह फरमायो वकज़ालिक नुरी इब्राहीम मलकूत समावाति वल अर्द कुरान करीम जा हाफिज वेठा होंदा यकीनन वेठा होंदा न त अॼुकल्ह वीडियो ऑडियो सब भरजे पयो अल्लाह जे ज़ात फरमायो पंहिंजे सुहिणे खलील इब्राहीम खे आसमानन ऐं ज़मीनन सैर कराया छाजा सैर कराया गालाए सैर कराया गालाई दे त जवाब ॾींदुमि छाजा सैर कराया इनुन ऐं आसमानन जा आसमान घणा वरी इब्राहीम खलील फर्श ते वेही करे कुरान ॿुधाए थो सैर करे रहियो आ इब्राहीम खलीलुल्लाह फर्श करे अर्शन जा सैर करे रहियो आ इब्राहीम खलीलुल्लाह ज़मीन जे मथे सत ज़मीनन जा सैर करे रहियो आ लेकिन ॾिसी रहियो आ ॾेखारे कोन रहियो आ जवाब अॻिते ॾिसी रहियो आ छा ॾिसी रहियो आ जेको हर को ॾिसी उहो ॾिसी रहियो आ मगर ॾेखारे कोन रहियो आ खलील खलीलुल्लाह अणॾिठियूं शयूं ॾिसी रहियो आ रही करे ज़मीनूं घुमी रहियो आ ज़मीन ते रही करे आसमान रहियो आ मगर घुमी रहियो आ ॾेखारे कोन रहियो आ खलीला अलीब अलिया भेट नथो कयामतां भुलिजी पवी खबरदार थी जा सोचत अंबिया ऐं सहाबा के मिलाए भेट भेट नाहे यार जी मर्जी जेको अता फरमाए हे मालिकन जी मर्जी आ सोनो अल्लाह ॾिसी रहियो आ मगर ॾेखारे कोन रहियो आ पर इमाम हुसैन जो बाबा जंहिंजे लाइ इंतज़ार काबो ॿिए दफ़े ॿुधाईंदो
जे ला अल्लाह कुरान में छा फरमायो ऐं उहे सभई ॻाल्हियूं काबे जूं पूरियूं कंहिं कयूं काबे जे ला अल्लाह छा फरमायो तवाफ करणो आहे क्या बहरहाल ॿिए दफ़े छो त वक़्तु मौज़ू खे न टोड़िया सुहिणे अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा सुहिणे अलीउल शेरे ख़ुदा जीअं पंहिंजे अमड़ जे वजूद मां आयो आहे दुनिया तारीख़ गवाह मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा में मौजूद आहे सभु को ॾिसी रहियो आहे सभु को ॾिसी रहियो आहे मुंहिंजा दुखीज़ सुहिणो अबू बकर सिद्दीक़ मुझे मुस्तफा जे बचपन जो या वो भी ॾिसी रहियो आहे पर पंहिंजे यार मोहम्मद खे ॾिसी रहियो आहे गौर कर पंहिंजे मोहम्मद खे ॾिसी रहियो आहे पंहिंजो बि ॾिसी रहियो आहे मोहम्मद बिन अब्दुल ॾिसी रहियो आहे पराओ बि ॾिसी रहियो आहे मोहम्मद बिन अब्दुल्लाह ॾिसी रहियो आहे अम्मा खदीजतुल कुबरा बि ॾिसी रही आहे मोहम्मद बिन अब्दुल्लाह ॾिसी रही आहे पर जॾहिं अली काबे में पैर पायो अली दुनिया ॿुधायो ओ दुनिया वारो जेके फ़क़त मोहम्मद बिन अब्दुल्लाह ता समझो इहो महबूब कायनात जे नबियन जो भी इमाम सुहिणे ख़ुदा ॾिठो भी आहे त गाला सुहिणे शेरे ख़ुदा ॾिठो भी आहे त कोन पुछंदे ॾिठो भी आहे त ॾेखारियो भी आहे मां पुराणियूं ॻाल्हियूं कयलो वरी नथो चवां हिस ॾेई थो वञा फातिमा बिन्त असद जो बचड़ो जॾहिं अमड़ जे वजूद में हुयो महबूब ईंदा हुया अमड़ उन जी फातिमा बिन्त असद हदी हुई खानदान जे माण्हुनि चयो इहा ॻाल्हि सुठी नाहे तूं वॾी आ सुहिणो महबूब मोहम्मद नंढड़ो आहे चवे थी मां छा कयां जॾहिं चोॾीअ जो चंड थो अचे अलाए केरु आहे जेको थारे थो बीहारे छा थी चवी फातिमा ए छा थी चवी अंदाज़ो लगा जॾहिं फातिमा बिन्त असद भी फातिमा बिन्त मोहम्मद जहिड़ी थी नथी सघे त तुंहिंजी मुंहिंजी गुलाम फातिमा कीअं थी सघी ऐ मुसलमान गौर कर फातिमा बिन्त असद चवे थी जॾहिं मुस्तफा ते निगाह थी पवे अलाए केरु आहे जेको थारे थो ॻाल्हि खे खुटूअ ते वधाया सभु हीला कयो ॾिसो त कीअं थी पर जॾहिं यार आयो तॾहिं अल्लाह पंहिंजो कुर्ब वधायो फातिमा बिन्त असद थी बीठी जेके रुकावटूं हुयूं रसन ऐं ज़ंजीरुनि में हुयूं या पार में XYZ कुझ भी हुयूं सभु टुटी यार जो इस्तक़बाल शुरू थी वियो उन अम्मा जे पेट में उन महिल केरो जवाब ॾेको सुहिणो अलीउल मुर्तज़ा शेरे ख़ुदा वक़्तु महदूद मुजद्दिद कलाक थी विया अञा अधु कलाक तोखे ॾींदुसि थोरो ॻाल्हि खे खुटाईंदो हिते हला त सलाम खे अल्लाह अर्श बि घुम आसमान घुमाया ज़मीनूं ॾिठियूं लेकिन ई ॾिठियूं सुहिणे अलीअ ॾिठियूं बि ॾेखारियूं बि लेकिन मां ॻाल्हि वरी उते अचां सुहिणे अलीअ फरमाए वञ मुंहिंजा ॿाहिरि बलाल वेठा गाल रहिजी न वञे मुंहिंजा ॿाहिरि बलाल वेठा अथई हमरा दिल में ख़्याल कयो वञा थो ॾिसां केरु अञा जीअं दर ॿाहिरि निकितो इमाम हसन तयार बीठो आहे हथ विधाई हिते हथ देख छा थो सोची दे ख़बर छा थो सोची अञा हिन ज़ुबान जी कई इमाम हसन फरमायो ज़ुबान न खोलजा चीब तो वट हुजे पढ़ भी तू पर्ची भी न दे लिखल पर्ची ते तोखे ॿुधायो वेंदो ऐं उन जो जवाब भी ॿुधायो वेंदो निहारे चवे थो नंढड़ा चओ छा था सवाल भी तहां पाण ॿुधाईंदो जवाब भी तहां पाण ॿुधाईंदो इमाम हसन फरमायो न सवाल मुंहिंजो ही शहज़ादो ॿुधाईंदो
इमाम हुसैन पाक नंढो बीठो आ चवे तो सवाल मुझो ही भाव बुधाई दो जवाब मां धाई दुस परची तुझी तो वट पई हुजे तू ॾिसंदो वञ उन बि देर न कई परची खणी आॾो रखी इमाम हुसैन बाॾे निहारे चयो अदा सवाल भी तव्हां ॿुधायोसि जवाब भी अॼु तव्हां ई ॾियोसि छो महबूबन बाबा साईं मोकिलियो इमाम हसन मुश्तबा निहारे पंहिंजे पर्चे खे चङी तरह खोले पढ़ पहिरो सवाल इहो आ त फर्श अर्श जे दरमियान में फ़ासिलो केतिरो आ पहिरो सवाल कहिड़ो फर्श ऐं अर्श जे दरमियान में मुअल्ला आसमान न अर्श मुअल्ला यानी फर्श ऐं अल्लाह जे दरमियान में फ़ासिलो केतिरो आ छो त इन सवाल जो जवाब ॿुधाए ज़मीन खां आसमान ताईं वरी आसमान जी थोल वरी वेट वरी आसमान वरी सोहणे इमाम हसन मुश्तबा निहारे फरमाए इहो आला या तो ॿियो आ पाण फरमाए इहो ई सवाल या वरी को ॿियो आ चवे तो सवाल त इहो ई आ पर कहिड़ो आ पाण फरमायो जवाब इहो आ त हिकिड़े सौ फ़ासिलो आ छा जो फ़ासिलो आ वरी चओ मता सुभाणे चली उन टाइम में सेखाया तुझे समझाइण जे लाइ इमाम हसन चयो हिकड़ी सात जो हुन निहारे चयो फर्श खां अर्श मुअल्ला हिकड़ी सात जो इमाम हसन चयो हा हिकड़ी सात जो फ़ासिलो आ हुन चयो पोइ जवाब ॿुध पोइ जे दिल ठरी पवई त दिल खो हणी छॾजा जे दिल ठरी पवई त छॾजा पर जे कुंड पासे में बरी पवई त मुंहुं मुबारक हेठ मयार तो ते कान ईंदी इमाम हसन मुश्तबा हिकड़ी सात जो फ़ासिलो आ कैसर रूम जे सफ़ीर चयो हिकड़ी सात जो फ़ासिलो कीअं इमाम हसन साईं फरमायो मोमिन जी निगाह फर्श तो आ त हिकड़ सियात खां पहिरीं अर्श ते पुॼंदी आ पाण फरमायो मोमिन जी निगाह तो फर्श तो ही निकरंदी आ हिक सेकंड में अर्श दिया वधीक पाण फरमायो मज़लूम जी गाह सेकंड खां अॻु में फर्श खां अर्श ते पुॼी वेंदी आ पाण फरमायो फ़ासिलो हिकड़े सेकंड जो आ तुझे मुझे ला न मानियूं खाई निंड्रू करे ड्रामा ॾिसी निंड्रू सच हणी सब कुछ करे ईअं न मोमिन जे लाइ मोमिन कंदो आ फर्श खां अर्श ते पहुची वेंदी आ मां नथो चवां मदीने जी मज़लूम जी दाह मज़लूम फर्श ते कंदो आ मुझे मुस्तफा फरमायो जॾहिं मज़लूम दाह कंदो आ आसमानन खे चीरे अर्श मुअल्ला खे हिलाए पिया जवाब ॿुधई अॻे मुल्क न हो या वरी मवालिन वारो ज़िद को न हो त मैं न अकुलमंद माण्हू हूंदा हुया जवाब दुश्मन जो हुजे या सजण जो सही हूंदो त क़बूल करे वठंदा ॻाल्हि क़बूल कई हसन साईं फरमायो ॿियो सवाल पढ़ी वठ त मां ॿुधाई अची खणी पढ़ियो इमाम हसन फरमायो ॿियो सवाल तुंहिंजे बाद त हक़ ऐं बातिल में कहिड़ो फ़र्क़ु आहे ॿियो सवाल तुंहिंजे बादशाह लिखियो आहे हक़ ऐं बातिल में कहिड़ो फ़र्क़ु आहे इमाम हसन साईं फरमायो हक़ अखियुनि सां जेको ॾिसबो आहे उनखे हक़ चइबो आहे जेको रुॻी कननि सां ॿुधबो आहे उहो ई बातिल हूंदो आहे इमाम हसन जो जवाब ॿुधी हमराह हीअं कयो कीअं कयई करे ॾेखारियो कीअं कयई
माण्हू जॾहिं अचरज में पइजंदा पोइ छा कंदो आहे? इएं कंदो आहे। जेॾी महिल इएं कयईं त मुंहिंजे सुहिणे हुसैन देर न कई, ख़ामोश बीठो हो। इमाम हसन सवालनि जा जवाब पियो ॾे, हुन जो हीअं करे बस कई। इमाम हुसैन मुर्गी फरमायो, हाणे आख़िरी जवाब मां थो ॾेई, पंहिंजे हथ ॾे निहार, हिन अखि ऐं कन जे विच में तुंहिंजूं 4 चीचूं मौजूद आहिनि, पंजी रखी ॾेखार। तुझे अख ऐं हथ जे विच में, कन जे विच में घणी चीचूं मौजूद आहिनि, 4। विच में कीअं अचे त जेॾी महिल न मुंहिंजे सोणे हुसैन चयो त न देर ई कान के पर्ची हथ में टुकड़ा करे हथड़ो इमाम हुसैन जो चुमण लॻो। हथड़ो इमाम हसन साईं जो चुमण लॻो। ॿिन्ही जा हथड़ा चुमी पर्ची फाड़े टुकड़ा टुकड़ा करे समझी वियो जन ॿिनि सुवालनि जा वॾड़े जवाब ॾिना। नंढड़ो चई रहियो आहे त 4 खणी आयो हुई, 5 नथा थी सघनि। 4 आङुरियूं ॾिनियूं अथई, 5 ॾेई ॾेखार। मना ॿुधाए रहियो आहे त सवाल 4 आहिनि, 5 नथा थी सघनि। पर्ची खे फाड़े मोटी सुहिणे अलीअ ॾे अचण लॻो। अचे उन सवाल कयो, मुंहिंजे सुहिणे अलीअ जवाब ॾिनो। पोइ जे जवाब ॿुधी दिलि ठरई त हिन फ़क़ीर खे दुआ करे छॾिजा। मोटियो काॾे? सुहिणे शेरे ख़ुदा ॾे, हज़रत अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा ॾे मोटियो। मुंहिंजो सुहिणो अली निहारे मुर्की रहियो आहे, उते ई वेठो आहे। सुहिणो अली मुर्की रहियो आहे, वेझो थी अर्ज़ थो करे, ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा सुहिणा, ही शहज़ादा किथां आंदा अथई? ओ मुंहिंजा सुहिणा, ही शहज़ादा हेॾे इल्म ऐं फ़हम इदराक वारा किथां आंदा अथई? मुंहिंजे दिलबर अलीअ जो जवाब ॿुधजा, मुंहिंजे शेरे ख़ुदा जो जवाब ॿुधजा। शेरे ख़ुदा जवाब ॾिनो त तूं चवीं थो ही शहज़ादा किथां आंदा अथई? मां अली थो ॿुधायई, ही शहज़ादा मुंहिंजे मुस्तफ़ा जे लुआबे धन जी बरकत हले। छा सुहिणे लिए जवाब? ओ नवाब शाह वारा जवाब दे, सुहिणे लिए जवाब छा ॾिनो? पाण फरमायो, ही मुंहिंजा शहज़ादा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे लुआबे धन जी बरकत आहिनि। यानी हुज़ूर जे ज़ुबान मुबारक मां जेको लुआबे धन निकितो आहे, हे सुहिणो हसन बि उन जी बरकत आहे, त मुंहिंजो हुसैन बि उन जी बरकत आहे। हाणे लतीफ़ जो शेर पढ़ा। कज़ो करबला जो, कज़ो करबला जो आहे निसोरोई नाज़, केरिंद परूड़ मिराज़। कज़ो करबला जो। कुरान करीम जूं आयतूं ते पयूं हन, 12 थियण वारा हन। वाइदे जो पक्को हा, छो त सजण साईं जो फ़क़ीर हा। पहुचण जो बि पक्को हा, त लहण जो बि चओ पहुचण जो बि पक्को, लहण जो बि पक्को। तव्हां जो बि ख्याल रखणो आहे, पंहिंजो बि ख्याल रखणो आहे। लाउड वारे खे बि थोड़ी दुआ ॾियणी आहे, महिनत उन बि सुठी की आहे। जेकॾहिं सुठो न हलाए भट्टी फ़क़ीर शायद न ॻाल्हाए सघां। अज़ीज़ान मन हाणे अचो त बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। जॾहिं करबला जे मैदान खां इमाम अली मक़ाम जो काफ़िलो निकितो आहे, हिकिड़ी मंज़िल अॼु ॿुधायां, हिकिड़ी मंज़िल अॻु में ॿुधाई हुई। इहे न मिया हिकड़ी मंज़िल अॻु में ॿुधाए वियो हुयुसि। कहिड़ी मंज़िल ॿुधाई हुयमि? जवान मंज़िल ॿुधाई हुयमि, मक़ामे हलब ताईं आयो हुयुसि। मां दोस्त नियाज़ हुसैन खां पुछो, पोएं दफ़े मक़ामे हलब ताईं पहुतुसि। अॼु मक़ामे हलब खां अॻी मंज़िल थो ॿुधायां, अल्लाह ताला क़बूल फरमाईंदो। छो त इमाम हसन बि ॻायुमि, इमाम हुसैन बि ॻायुमि, शेर ख़ुदा बि ॻायुमि। दिलि चवे थी वींदे वींदे इमाम हुसैन ला
आबिदीन जो जिक्र भी कंदो वञा। ऐ मुंहिंजा दोस्त करबला खां बाद अल्लाह ताला तव्हां खे मदीने तय्यबा जी हाज़िरी नसीब फरमाए। अज भी ज़ियारतुनि ते निकरंदो त ॾेखारींदा त ही उहो घरड़ो आहे जेको करबला खां बाद जिथे सोणो इमाम ज़ैनुल आबिदीन रहंदो। ऐ मुसलमान, ज़ैनुल आबिदीन इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजी पूरी ज़िंदगी करबला खां बाद कॾहिं थधो पाणी न पीतो। ऐ मुसलमान